नाज़िनवा खे ॿुधाईंदा हलूं त सिंध आबादगार इतिहाद पारां ताल के सूबेदारो जी 17 शाखुनि ऐं वाहन जी खाटी न थियण ख़िलाफ़ हिंगोरजा में आबादगारनि पारां क़ौमी शाहराह ते एहतजाजी मुज़ाहिरो करण खां पोइ बुख हड़ताली कैंप क़ाइम करे वरिती आहे। इन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे सिकंदर अली तुनियो। जी सिकंदर। ताल के सूबेदारे जे 17 वाहन ऐं शाखुनि जी खाटी न थियण ख़िलाफ़ आबादगारनि हिंगोरजा में सखी नासिर शाह गेट वटि बुख हड़ताली कैंप क़ाइम कई आहे। अचो त उन्हनि सां ॻाल्हायूं त उन्हनि जो छा चवणु आहे। असीं मजबूर थी बुख हड़ताल कैंप क़ाइम कई आहे। कीअं त असांजी शाख जी न्यू बेनज़ीर मेनर जी मच्छर शाख मेराब हिंगोरजा मेनर सियाल मेनर समेत 17 शाखुनि जी कंहिं बि शाख जी खाटी न आहे कराई वई। असीं इंजीनियर ॾे वञूं था, ऑफिस में कोन्हे, एसटीओ चए थो मुंहिंजे वस में न आहे। असां मजबूर थी बुख हड़ताल कैंप क़ाइम कई आहे। असीं आपाशी वज़ीर सुहेल सियाल ऐं सेक्रेटरी आपाशीअ खां पुरज़ोर मुतालबो था कयूं त खुदारा असांजो ॿियो को बि मुतालबो कोन्हे, खाटी 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 कराई वञे। असां बार बार जेको आहे इंजीनियर ॾे पंध कया आहिनि, टेलीफोन ते राब्ता कया आहिनि, लेकिन असांजी हिकिड़ी बि इंजीनियर न ॿुधी आहे त तव्हां कहिड़ी शाखुनि जी खाटी खणाइणी आहे। 3 साल थिया न खाटी असांजी ताल के सूबे में हिकु शाख ई न थी आहे। 17 शाखूं न हिकु शाख न थी आहे। इंजीनियर साहब टेलीफोन अटेंड करण लाइ तयारु न आहे, ऑफिस मिलण लाइ तयारु न आहे। एसडीओ साहब चए थो मुंहिंजे वस खां ॻाल्हि घणी आहे, मुंहिंजी कोन थी ॿुधी वञे। सूबेदारे में 17 शाखूं आहिनि। 17 शाखुनि जी 3 सालनि खां वठी खाटी न ठही आहे। हींअर सफ़ा पुरजी विया आहिनि। जेकॾहिं हाणे बि खाटी न ठही आहे, महीनो गुज़री चुको आहे। जे हिन खां पोइ बि खाटी न थींदी त न सियारे जो फसल बची सघे थो, न सावणी जो फसल काइजी सघे थो। बुख हड़ताल ते वेठल आबादगारनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। सीएम सिंध, इरिगेशन जे मिनिस्टर ऐं इरिगेशन जे सेक्रेटरी, चीफ इंजीनियर ऐं डीसी खैरपुर खां मुतालबो कयो त खाटी खणाए आबादगारनि मां बेचैनी ख़तमु कई वञे, न त मरण घड़ीअ ताईं बुख हड़ताल जारी रहंदी।